बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दोस्तों, मां जो पहुंचो ज़फ़र खोखर। जीअं त तव्हां अॼु ही स्क्रीन ते सिंध जा तमामु बहितरीनु आर्टिस्ट, एक्टर, राइटर ऐं असांजे फ़नून लतीफ़ा सां तालुक़ु रखंदड़ बहितरीनु दोस्त तव्हांखे हिते नज़र ईंदा हूंदा ऐं डायरेक्टर हज़रात बि आहिनि। सो असल में मौज़ू इहो आहे त ईद ताज़ी ताज़ी गुज़री आहे ऐं मुंहिंजे ज़हन में हिकिड़ो ख़्यालु आयो त दोस्तनि खां राया वरिता वञनि त फ़र्दनि सभिनि जी ईद कीअं गुज़री। इन हवाले सां मां सभ खां पहिरियां जे दोस्त वटि ईंदुसि, उहो आहे असांजो पिरी प्यारो दोस्त वज़ीर जमाली। ताज़ो ताज़ो माशाअल्लाह, अलाह पाक हुनखे सिहत सां नवाज़ियो आहे ऐं असां ते अलाह साईं जा अहसाननि जो अहिड़ो कलम धणी, अहिड़ो अदीब, अहिड़ो असांजो पिरी प्यारो खिलणो मिलणो दोस्त अलाह साईं असांखे मोटाए ॾिनो। तमामु हिकिड़ी तकलीफ़ जे माहौल में हुयो ऐं दोस्तनि जूं दुआऊं मोहबतूं हिते मके पाक में, मदीने पाक में सभिनि दोस्तनि जा वॾा अहसान हुया। जन दोस्तनि महिरबानियूं करे फ़ोन ज़रिए वज़ीर सां राब्तो कयो, फ़र्दनि सां ॻाल्हायो, तावन जो यकीन करायो ऐं उन्हनि खे दुआउनि जे लाइ अपील कई, दुआऊं ॿिन्हिनि घुरियूं। त पहिरियों वज़ीर ॾे वेंदासीं, वज़ीर खां पुछंदासीं अस्सलाम वालेकुम वज़ीर। वालेकुम अस्सलाम मिठा वज़ीर, सभ खां पहिरियों तव्हांखे सिहतयाब थियण जूं मुबारकूं हुजनि। ख़ैर मुबारकूं। असांजे तरफ़ां, मुंहिंजी पूरी टीम जे तरफ़ां, ते मुमताज़ जे तरफ़ां, असांजी सॼी संगत जेका बि आहे उन्हनि सभिनि जे तरफ़ां ख़ैर मुबारकूं। मां सभिनी दोस्तनि खे दिलि जे अछा गहरनि सां ईद जूं मुबारकूं ॾियां पियो। वज़ीर, ईद कीअं गुज़री इन मौज़ू ते ईंदासीं, छो हाणे ॾुखनि ऐं तकलीफ़ुनि खे छॾियूं था, कुझु महफ़िल खे मचायूं था। ईद कीअं गुज़री, कीअं माहौल गुज़रियो ईद जो? शुक्र अल्हम्दुलिल्लाह। ईद त नालो ई ख़ुशीअ जो आहे, मेलाप जो आहे ऐं हिन भेरे वारी जेकी ईद आहे, मां अलाह साईं जा अहसान मञींदुमि जो तमामु दोस्तनि जा जेके बि मुंहिंजा दोस्त आहिनि पंहिंजी फ़नी फील्ड जा आहिनि, उन खां अलावा उन्हनि मूंखे दुआऊं ॾिनियूं ऐं मुंहिंजे लाइ वॾे में वॾी गनीमत इहा आहे, ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि इहा आहे त सभिनी दोस्तनि जी दुआउनि सां गॾु मूं हीअ ईद कई। मुंहिंजे लाइ तमामु सुठे मां सुठी ईद गुज़री आहे माशाअल्लाह। अलाह साईं तव्हां जूं सभु ईदूं ईअं गुज़ारींदो, अलाह साईं तव्हांखे वरी जमार ॾींदो। तव्हां असांजे लाइ लिखो, सभ खां पहिरियां पंहिंजी फैमिली जी कफ़ालत कयो। उहे तव्हांजा नंढड़ा तव्हांजा हर वक़्तु मुंतज़र हूंदा। असांजी दिली ख़्वाहिश आहे सदाईं अलाह साईं तव्हांखे वरी जमार ॾे, ईअं मुरकंदड़ महफ़िलूं जारी रहनि। शुक्र अल्हम्दुलिल्लाह। अलाह साईं तव्हांखे ख़ुशाबाद कंदो ऐं मां बि इहो ई चाहींदुसि त हमेशह मूंसां अहिड़ा ई दोस्त जेके मुंहिंजा मुहबती दोस्त आहिनि, जिन काबतला शरीफ़ में इज्तिमाही दुआऊं मुंहिंजे सिहतयाबी लाइ घुरायूं ऐं पूरे मुल्क में, पूरी सिंध में, मूंखे इन खां वधीक छा घुरिजे। मुंहिंजे लाइ गनीमत इहा आहे, मुंहिंजे लाइ ईद इहा आहे, मुंहिंजी ख़ुशी इहा आहे जेके मुंहिंजा दोस्त मूंसां मिल्कियत मुंहिंजी मूंसां गॾु आहिनि ऐं मुंहिंजी ख़ुशीअ जे लाइ, मुंहिंजी सिहतयाबी लाइ उहो दुआ गो आहिनि। महिरबानी सभिनी। वज़ीर, सदाईं तव्हांजे लाइ दुआऊं रहंदियूं। हाणे ईंदासीं असां पंहिंजे सिंध बलोचिस्तान जे मञल अदाकार, हिन वक़्तु मुख़्तलिफ़ यूट्यूब चैनलनि जे लाइ कमु थो करे। ॾींहुं राति टाइम कोन्हे साईं, हालांकि पंहिंजा रोज़गार धंधा, ज़मीनूं धंधा, ॿिया बि घणा जान आहिनि। हिन देखे असांजे सिंध जो, बलोचिस्तान जो मशहूरु अदाकार, कॉमेडी जो हिन महिल किंग आहे यूट्यूब चैनलनि जो, अदे ख़ालिद बोजाणी जी तरफ़ ईंदासीं। अस्सलाम वालेकुम अदा। वालेकुम अस्सलाम। ॿियो सभ खां पहिरियां असांखे इहो ॿुधाईंदा त कैमरा किथे आहे? हिते आहे, हिते आहे कैमरा साईं तव्हांजे बिल्कुलु साम्हूं आहे। ऐं तव्हां खां असां इहो अर्ज़ु रखंदासीं तव्हां खां, ही ईद तव्हांजी कीअं गुज़री, तव्हां कीअं महसूसु कयो पंहिंजे बचनि सां, दोस्तनि सां? हा, सुवालु ॾाढो अॼोको भलो आहे। तव्हां ज़फ़र भाई, महिरबानी तव्हांजी जो असांखे मौक़ो ॾिनो आहे ॻाल्हाइण जो। ॻाल्हि हले पई ईद जी। ईद जेकी ॾिठी वञे त हीअ ईद जेकी असां उहा मज़ो न ॾिठोसीं हेॾा। छो साईं? साईं, रौनकूं न हुयूं, शहर में रौनकूं न हुयूं, दुकाननि ते रौनकूं न हुयूं। वीचारा ग़रीब जेके कपिड़ो लटो नियाणियुनि खे वठी ॾींदा, पंहिंजे बचड़नि खे वठी ॾींदा, उन्हनि न वठी ॾिनो पंहिंजे बचड़नि खे। त यानी असांखे मज़ो न आयो था। बिल्कुलु दादा, सही था चओ। सही आहे न? बिल्कुलु। हा, पोइ ॾिठोसीं ॾाढो अफ़सोस थींदो हुयो। शहर वेंदा हुआसीं, न त शहर वेंदा हुआसीं त असांखे रस्तो न मिलंदो हो क्रॉस करण जो बाज़ार में। हा, पोइ बाज़ार ॾे वेंदा ई न हुआसीं, चवंदा हुआसीं ॿाहिरों थोरो घणो जेको कपिड़ो लटो वठिणो हूंदो हुओ, सामान, पोइ ॿाहिरों वठी बाज़ार वेंदा ई न हुआसीं, वहाँ रस्तो ई न मिलंदो हुओ। पर हिन दफ़े असां मोटर साइकिल ई ढूह अंदरि बाज़ार में। बहरहाल माहौल ॾाढो गंभीर हुयो। इहो हिकिड़ो जवाबु ॾियो, तव्हां कुर्बानी कई कंहिं ॿकर जी, कंहिं ढगे जी, कंहिं पाड़े जी? इहा बि ॾाढी सुठी ॻाल्हि जेको आहे त सुवालु तव्हां सुठो असां और इन ॻाल्हि ते अचूं त हीअ वरी जेकी ईद
असांजे लाइ ॾाढो ख़ुशनसीबी थी असांजी जो असां क़ुर्बानी हे पहिरीं ईद आहे जो इहे असां क़ुर्बानी छेलो ॿकरो मूं वरितो था सुभान अल्लाह बकरो हो या इंसान जे रूप में कोई छेलो हो जंहिंखे तव्हां क़ुर्बान कयो हुयो त छेलो पोइ हाणे अलाए छा मूंखे पहिरीं ॻाल्हि आहे त पोइ नज़र घटि थी अचे पोइ हाणे ॿकरो हुयो अलाए पियो अञा को माण्हू हुयो या कुझु बि ख़बर न पई पए पोइ आवाज़ ई न पियो करे न बेकट ई न पियो करे ईअं त न हुजे कि खल बकरे जी अंदरि रिढ हुजे ईअं बि थियो अथव इहो साईं पाण कासाइन जो के वापारी आहिनि पोइ उन्हनि जी उस्तादी आहे पोइ पर हिकिड़ी ॻाल्हि आहे मूंखे सम्झ में ॻाल्हि न आई जेको ॿकरो मूं वरितो उहो उन महिल माना पलियल वॾो हीअं वॾो जॾहिं मां वटि पहुतो त सुसी ऐं वरी हेतिरो नंढड़ो थी वियो इहो सम्झ में ॻाल्हि न आई अलाए सर तव्हांखे घणियूं ॻाल्हियूं सम्झ में न ईंदियूं हाणे ईंदासीं असां अॻिते माज़रत सां टाइम असां वटि थोरो आहे सर माफ़ु कजो बि त सही न सभु थोरो हाणे असांजे साम्हूं आहे गोलाट अकेडमी शिकारपुर जो रूए रवां हुनजो चेयरमैन असांजो पहिरीं प्यारो दोस्त फयाज़ लाशारी साहिबु जेको पाण कैमरामैन बि आहे हिदायतकार बि आहे अदाकार बि आहे अदा फयाज़ अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम ज़फ़र महरबानी ईद कीअं गुज़री फयाज़ ईद माशाल्लाह सुठी गुज़री बहरहाल असां अदा ख़ालिद जी ॻाल्हियुनि सां मुतफ़िक़ आहियूं त जेका आहे कोरोना बीमारी वबा सबबु लॉकडाउन रहिया काफ़ी माण्हू बेरोज़गार रहिया कनि वीचारनि ईद कई कनि न बि कई सही सही बहरहाल शुक्र आहे त रब साईं वरी बि ईद कराई माशाल्लाह अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशि कंदो असांजो पहिरीं प्यारो दोस्त असांजो अदाकार आहे उनखां बि अर्ज़ु रखंदासीं साईं अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम साईं ईद कीअं गुज़री सर बिल्कुलु बहितरीनु गुज़री थी अलाह जो करम हुयो असां वधि में वधि उस्ताद मनता ख़्वाहिश थोराईंदा आहियूं और सर्वर हुजण जा जंहिं असांखे हिन फील्ड में आंदो आहे माशाल्लाह माशाल्लाह ॾाढो घणो वॾा मुमताज़ हाणे सॼी सिंध जो ॼातल सुञातल हिदायतकार अदाकार कैमरामैन असांजी दुआऊं गॾु हुननि सां ऐं असांजी दुआऊं इहे आहिनि त सरवर हुजण खे बि जंहिं असांखे हिन फील्ड में आंदो आहे सरवर तमामु सिंध जो बहितरीनु अदाकार आहे लाजवाब अदाकार आहे पीटीवी जो अदाकार आहे अलाह हुनखे ख़ुशि रखंदो असां ईंदासीं हिते क़ुर्बान अबरे जी तरफ़ असांजो शिकारपुर जो बहितरीनु अदाकार आहे ऐं पाण हिन फ़नी सफ़र जो साथी आहे अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम ज़फ़र ख़ुश आहियो ख़ैर ख़ैर अदा अल्लाह जो एहसान अदा क़ुर्बान शिकारपुर में तव्हां ईद कई हूंदी कीअं गुज़री शिकारपुर में तव्हां माशाल्लाह ईद सुठी गुज़री फर्स्ट क्लास अल्लाह जो शुक्र आहे माशाल्लाह बहरहाल इहो आहे त रश वग़ैरह बि घटि हुई ऐं जेको आहे सो लॉकडाउन बीमारियूं हे हो उन करे काफ़िनि माण्हुनि जेको आहे मायूस हुया गर्मी बि ॾाढी हुई उन करे कोई निकिरे पियो कोई न पियो निकिरे बहरहाल ईद सुठी गुज़री शुक्र अल्हम्दुलिल्लाह ॾाढो भलो हाणे ईंदासीं असां मज़ाज शहनशाह सिंध जे सीनियर अदाकार शिकारपुर जी सुञाण सूंह अदे गुलज़ार हकड़े जी तरफ़ अदा गुलज़ार अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम अदा गुलज़ार कीअं ईद गुज़री तव्हां कीअं महसूसु कयो ईद ते भाऊ ईद असां सिंधियुनि जूं कहिड़ियूं ईद आहिनि असां सिंधी त छो असां सिंधी मुस्लमान आहियूं मुस्लमान आहियूं अल्हम्दुलिल्लाह अलाह यार मारे छॾी पर जेको असांखे जेको आहे टार्चर ॾिनो हुतां वञनि असांखे दॿायो थो वञे सिंधियुनि खे बंदि कयो थो वञे उन्हनि खे वरी बि शुक्र आहे अलाह जो जेका नसीब में हुयो पंहिंजे बचड़नि सां ईद कईसीं शुक्र रुठलनि खे परचायोसीं भाकुर पातासीं शुक्र महिरबानी तव्हांजी अल्लाह पाक तव्हांखे आबाद कंदो हाणे असां ईंदासीं असांजे पंहिंजे सीनियर दोस्त अदे अब्दुल गफ़ार वटि लांगा वटि उनखां पुछंदासीं दादा तव्हांजी ईद कीअं गुज़री अदा सभ खां पहिरियों त सभिनी दोस्तनि खे मुंहिंजे तरफ़ां अस्सलाम वालेकुम ईद जूं लख लख मुबारकूं अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जी महिरबानी आहे ईद तमामु सुठी गुज़री माशाल्लाह अल्लाह जी महिरबानी सां ईद जे लाइ तयारियूं जेके बि हूंदियूं असांजे इलाइक़े में असांजे ॻोठ नंढड़े ठुप चसूल में सुठे नमूने सां हर कंहिं तयारी करे ईद मल्हाई शुक्र अल्लाह जी में रौनकूं बि हुयूं दोस्तनि सां बि मिलियासीं मिठाइयूं बि खाधियूंसीं कचहरियूं बि कयूंसीं हाला वाला बि कयासीं अॼु बि दोस्तनि सां कचहरी लाइ आया आहियूं अल्लाह जी महिरबानी सां ईद तमामु सुठी गुज़री आहे असांजी शुक्र अल्हम्दुलिल्लाह गफ़ार मालिक तव्हांखे ख़ुशि रखंदो हाणे टाइम जी नज़ाकत खे साम्हूं रखंदा ईंदासीं असांजे सिंध जो बहितरीनु अदाकार ऐं नई टी जो डायरेक्टर मुस्तक़बिल हुनजो रोशन मुस्तक़बिल आहे दाद मोहम्मद दादा अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अदा तव्हांजो हाल कीअं ईद गुज़री रोंबा बि हलनि पिया तव्हांजी ज़मीनुनि जो कमकार बि हलनि पिया कीअं महसूसु कयो तव्हां ईद ॾाढो सुठो अदा सवाल आहे
बिल्कुलु रोंबा भरनि पिया ऐं मुंहिंजी ख़ुशनसीबी आहे त मां तक़रीबन ईद पंहिंजी फैमिली सां कंदो आहियां। माशाल्लाह। ऐं अलाह जी इहा मूं ते वॾी महिरबानी आहे जो हर ईद मां पंहिंजी फैमिली सां कंदो आहियां ऐं सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां ईद जूं लख लख मुबारकूं, ख़ैर जिथे बि रहनि, सऊदी में रहनि, दुबई में रहनि या ॿिए कंहिं मुल्क में रहनि, वॾी महिरबानी करो। थैंक यू दादा अल्लाह से तव्हां ख़ुशि कंदो। हाणे मज़ाज असां शहनशाह वटि ईंदासीं। हेॾे वेठो आहे उस्ताद, हीअ त उस्ताद अलमिया जो ऐं विलियन जो शहनशाह आहे उस्ताद अकबर उतरादी, जेको असांजे सिंध जो तमामु नामी गिरामी मज़ाही आर्टिस्ट आहे। ईअं सम्झो मुंहिंजो उस्ताद आहे ऐं हीअ इंसानु आहे, तव्हां यूट्यूब जो मुंहिंजे चैनल ते ॿुधी छॾियो, जंहिं मूंखे ज़िंदगी जो पहिरियों स्टेज ड्रामो करायो। सो उस्ताद जी वॾी महिरबानी आहिनि। उस्ताद ॾियो अहवाल, ही ईद, ही महीनो, इहो ईद जो ॾींहुं तव्हां ते सवलो गुज़रियो, सुठो गुज़रियो या गौरव गुज़रियो, तव्हां बोर थियो या तव्हां ख़ुशी महसूसु कई? ज़फ़र साहब, हीअ मुंहिंजे अंदाज़े में लॻे ईअं थो त मुंहिंजी पहिरीं ईद आहे जंहिंमें मूंखे ॾुख बि घणो थियो ऐं ख़ुशी बि घणी थी। ॾुख कीअं सही, ख़ुशी कीअं? ॾुख मूंखे इन लाइ थियो त कोरोना जॾहिं बीमारी आई, कुदरती बीमारी आहे, अलाह कंदो इहा दूर थी आहे, कुझु दूर थींदी जी गवर्नमेंट जे ताउन सां। सभिनि जा जेके कार्ड आहिनि उन्हनि जा पैसा आया, मां पंहिंजो कार्ड मैसेज मोकिलिया थो, चए जांच पड़ताल लेंगे, जांच पड़ताल, मुंहिंजा 12,000 ईअं ताईं न आया। मतिलबु त मशीनी जवाब ॾेई छॾियो त तव्हांजो नालो क़बूल बसि ईअं मूंखे ईअं लॻे थो ॼण मां बांग्लादेश जो बंगाली आहियां अलाए छा, इन ॻाल्हि में मूंखे ॾुख ॾाढो थियो। अच्छा, ख़ुशी छाजी थी भला? हा, ख़ुशी आहे इन लाइ थी त अॼु मां पंहिंजे दोस्तनि सां, पंहिंजे आर्टिस्टनि सां अर्दी भुटे में भाऊ ज़फ़र साहिब सां वेठो आहियां, ममताज़ खटकली आहे, उतां गुलमुनीर आहे, वज़ीर जमाली साहिबु आहे, ख़ालिद बोजानी आहे, जेकी बि असांजी टीम आहे। हे ॾाढी ख़ुशी थी आहे। अॼु ड्रामो आहे अर्दी भुटे में, स्टेज ड्रामो आहे, मज़ा आया, किरदार बि आहिनि, सीरियस किरदार बि आहिनि, इहा ख़ुशी थी। ऐं वरी वरी छा थियो त सुबुह सां वरी असांजे दर ते फ़क़ीर आयो। अच्छा ॿुधई वकील सदा हई। अच्छा, कीअं? उन चयो, ओ भा अलाह जे नाले ते मूंखे 20 रुपया ॾियो। अच्छा, हाणे 20 हुजनि त हुनखे ॾियो न। मां चयो माफ़ कर। ख़बर हुन छा चयो? चए त भली न ॾे केरात, भली न ॾे केरात। मां बि तव्हां सां वाइदो थो कयां त मथी इलेक्शन में बि इमरान ख़ान खे वोट ॾींदो, तूं बि मां सां गॾु पिनंदी। तव्हांखां मोकिलाईंदासीं। हाणे असां ईंदासीं हिन महिल सिंध जो मसरूफ़ तरीन अदाकार, अॼु ख़बर न आहे कीअं त टाइम कढियो अथई, चाचो गुलमुनीर गुल जेको असांजो उस्तादु आहे, असांजो वॾो आहे, बाबो आहे। उस्ताद अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम बाबा। बाबा ॾियो अहवाल, हीअ ईद कीअं गुज़री? ख़ुशियूं, तकलीफ़ूं, गम, ॾुख? शुक्र अल्हम्दुलिल्लाह, सुठी गुज़री ईद। बाक़ी गम, तकलीफ़ूं ऐं ख़ुशियूं त ज़िंदगी जो हिकु हिसो आहिनि, इहे त हर इंसान सां हूंदियूं आहिनि। बिल्कुलु सही था चओ। मतिलबु ख़रीदारी तव्हां कई, माशाल्लाह तव्हां सुठियूं ड्रेसूं पाइण जा आदी आहियो, कलर्स बहितरीनु, हिन महिल बि माशाल्लाह तव्हांखे तमामु हिकिड़ी जाज़िब नज़र ड्रेस पातल आहे ऐं माशाल्लाह तव्हांजो स्टाइल। हिन महिल बि जेकॾहिं तव्हां कलर कयो त तव्हां ॿी शादी आराम सां करे सघो था, छोकिरियूं तव्हां ते फ़िदा थींदियूं। काश इहो सच हुजे। सर सचा, तव्हां रुॻो इश्तिहार ॾियो, तव्हांखे ॾिसो त केतिरियूं उमेदवार छोकिरियूं थियूं मिलनि। ज़फ़र साहिब, मां डेली आइनूं ॾिसंदो आहियां, जंहिं महिल तड़कंदो आहियां डेली आइनूं ॾिसंदो आहियां। मूंखे सम्झो नज़र ईंदो आहे त मां छा आहियां, सम्झो। अच्छा, मूंखां कमु एतिरो ई थींदो आहे भई, मूंखे टिकरूं जेतिरियूं बि ॾींदो आर्टिस्ट मां एतिरो ई आहियां, सम्झो। इन खां वधीक मूंखां कमु न थींदो। जेको तव्हां चाहियो था ठीकु आहे, मां ओतिरो ई कमु, इहो ई आहे बसि, इन ई हाल में आहियां। अलाह से तव्हांखे जेकॾहिं इहो हाल जेको बि आहे तव्हांखे तमामु बहितरीनु सुठो ठाहियो आहे, सुठो रखियो आहे, ख़ूबसूरत आहियो, अदाकार बहितरीनु आहियो ऐं असांखे तव्हां ते नाज़ आहे। हाणे मां ईंदुसि पंहिंजे साथी, पंहिंजे भाउ, ज़िंदगी जे हमसफ़र ते मुमताज़ ख़ासिली वटि। अस्सलाम वालेकुम अदा। अदा, ईद कीअं गुज़री मुमताज़? ज़फ़र भाई, ईद त हाणे सही संगत ॿुधाए चुको आहे त लॉकडाउन जे करे तक़रीबन जेका बि ईद गुज़री आहे हिकिड़ी सादगी सां गुज़री आहे ऐं भलारो ॾींहुं हुयो। माण्हू ज़ाहिर ॻाल्हि आहे, असुलु ईद जो मक़सदु हूंदो आहे ईद जी नमाज़ पढ़णु, ऐं जंहिं बि दोस्त ईद नमाज़ पढ़ी त सम्झो ईद थी वई। ऐं बाक़ी हिकिड़ियूं रस्मूं हूंदियूं आहिनि, उहे रस्मूं हर को माण्हू पूरियूं पियो करे। बिल्कुलु, माशाल्लाह ॾाढो सुठो पैगाम ॾिनो तव्हां ऐं इहो महसूसु करायो त असल में ईद जो मक़सदु छा हूंदो आहे। जी, पंहिंजनि दोस्तनि, पंहिंजनि चाहींदड़नि खे आख़िर में मां तव्हांजी सूरत में पैगाम ॾियारणु चाहींदुसि, पंहिंजे सिंधवासियुनि खे, पंहिंजनि अदाकारनि खे, पंहिंजनि दोस्तनि खे को मुख़्तसिर लफ़्ज़नि में पैगाम इहो ई आहे त मुहबतूं क़ाइमु कयो, नफ़रतूं ख़तमु कयो।
माशाल्लाह हाणे हिन वीडियो खे जेका तमामु अॻु में डिघी थी चुकी आहे हिन खे असां हिननि दोस्तनि जे गॾियल दीदार सां ख़तमु कंदासीं त हीअ असांजी सिंध जा सुहिणा आर्टिस्ट जेके मुख़्तलिफ़ प्लेटफॉर्म ते रही कमु कनि था असांजे मुल्क पाकिस्तान में उहे रोल अदाकार ई न रहे हा न छा दुआ कयो त रौनकूं उहे वरी बहाल थियनि आमीन। कातला शरीफ़ में उहे रौनकूं वरी बहाल थियनि अल्लाह वरी जीअं ॾिसूं था अॼुकल्ह जेको हज ॾिठोसीं त कुझु चंद माण्हू ॾिठासीं पर जेके अॻे रौनकूं हूंदियूं त उहे क्या बात हूंदियूं अलाह करे वरी उहे रौनकूं थियनि पूरे पाकिस्तान में पूरी दुनिया में आमीन 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 महिरबानी सर ज़फ़र कोकर खे ॾींदा इजाज़त वरी कंहिं ॿिए मोड़ ते ॿियनि दोस्तनि सां गॾु थैंक यू